2y प्लस 3x बराबर आहे 7 जे इन लाइन जो ग्राफ पाण खे हेठि मिलियल आहे ऐं पाण खे x इंटरसेप्ट मालूम करणो आहे। छा मालूम करणो आहे? x इंटरसेप्ट। x इंटरसेप्ट जो मतिलबु आहे इहा लाइन x ते कहिड़ी जॻह ते कपे थी। सो जेकॾहिं असां ॾिसूं लकीर मां त असांखे ख़बर पवंदी त इहो 2 बि न आहे ऐं 3 बि न आहे, ॿिनि ऐं टिनि जे विच में आहे, पर एग्ज़ैक्ट इन जो मिक़दार या क़ीमत छा आहे पाण खे उहा मालूम करणी आहे। सो उहा पाण कीअं करे सघूं था? हिन लकीर मां जेकॾहिं असांखे ख़बर न पए त पोइ पाण खे छा करणो पवंदो? पोइ पाण ॾिसंदासीं त हिते एक्स एक्सिस ते यानी एक्स इंटरसेप्ट ते वाए जेको आहे उहो ॿुड़ी हूंदो आहे। सो जेकॾहिं पाण हिन इक्वेशन में या मसावात में वाए ॿुड़ी रखूं त पाण एक्स जो मिक़दार या एक्स जो वैल्यू मालूम करे सघंदासीं। सो वाए जी जॻह ते ॿुड़ी था रखूं, 2000 ॿिया ॿुड़ी 3x बराबर आहे 7 जे। सो ही रक़म जेकी हूंदी असांजी ॿुड़ी थी वेंदी, बाक़ी बचंदी इक्वेशन 3x बराबर 7। ऐं जेकॾहिं ॿिन्हिनि साइडनि खे पाण 3 सां वंड कयूं त 3 सां वंड थी वेंदो ऐं x बराबर थी वेंदी 7/3 जे। ऐं जेकॾहिं पाण 7/3 खे कुझु हिन तरीक़े सां हल कयूं त इहो 7/3 बराबर हूंदो 6/3 प्लस 1/3 जे। ऐं जेकॾहिं 6/3 खे हल कयूं त इहो थी वेंदो 2 ऐं 2 सां छा गॾु आहे 1/3। इन जो मतिलबु इहो थियो त 2 खां बाद में 2 खां 3 ताईं 3 हिसा पाण खे करणा आहिनि ऐं टियों हिसो एड करणो आहे जिथां लाइन क्रॉस करे थी ॿिनि खां बाद में। सो ही पॉइंट 2 सॼा 1/3 आहे। सो एक्स इंटरसेप्ट खे पाण 7/3 बि चई सघूं था ऐं 7/3 खे पाण जेकॾहिं हल करणु चाहियूं त 3 जो खोड़ो 7 ते 2 दफ़ा ऐं 1 हिसो बचंदो जेके अञा वंड करणो आहे, हिन जो मतिलबु 2 सॼा 1/3।